त यहूदी जेके मबगूज़ कौम हुआ, क़ाबिले नफ़रत कौम हुआ, उन्हनि सां महबूब अकरम हिकिड़ो मुआइदो कयो। जेॾीमहिल मुआइदो थी वियो त अल्लाह जे हबीब उन सां कहिड़ो मुआइदो फरमायो? अल्लाह जे हबीब मुआइदो फरमायो त तव्हांजा जेके बाग़ आहिनि, इन्हनि बाग़नि जो जेको फ़सुलु थींदो, खजूर थींदी, ॾोॾा थींदा, इहे अधु तव्हांजा, अधु असांजा, असांजो माण्हू ईंदो तव्हां खां अची वसूल कंदो। चयूं ठीकु आहे, तय थी वियो। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो ध्यानु आहे, मां उहा टेक्स्ट जेका उहा पढ़ंदुसि तव्हांजे साम्हूं। जे सुभान अल्लाह चओ त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी पई। त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो सहाबी अब्दुल्ला बिन रवाहा रवानो फरमायो। हाणे मुअत्ता इमाम मालिक मुंहिंजे साम्हूं उनजी टेक्स्ट लिखी पई आहे त अन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यबअसु अब्दुल्लाह बिन रवाहा इला खैबर। पाण करीमन अब्दुल्ला बिन रवाहा खे मोकिलींदा खैबर वारनि ॾे जॾहिं खजूर जो टाइम थींदो। फयखरुसु बैनहुम व बैन यहूद खैबर। पोइ उन्हनि खजूरनि जे बारे में अंदाज़ो लॻाइण लाइ हबीब अकरम अब्दुल्ला बिन रवाहा खे मोकिलींदा हुआ। क़ाल फजमअू लहू हुलियम मिन हली निसाइहिम। जॾहिं अब्दुल्ला बिन रवाहा उन्हनि वटि पहुता त यहूदियुनि छा कयो, पंहिंजी औरतुनि जा ॻह ॻठा ज़ेवर लाहे अची करे हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा जे साम्हूं रखियऊं ऐं छा चयूंसि? चयूंसि हाज़ा लक व ख़फ़िफ़ अन्ना व तजावज़ फ़िल क़स्म। हे सोन, हे ज़ेवर तुंहिंजे लाइ गिफ्ट आहे। तव्हां सम्झो था, हे तव्हांजे लाइ गिफ्ट आहे। जदीद दौर में कमीशन आहे, जदीद दौर में ख़र्ची आहे, जदीद दौर में तव्हांजे लाइ सलामी आहे, जदीद दौर में तव्हांखे सलाम करण आयो आहियां। साईं तव्हांजे लाइ ही गिफ्ट आहे। व ख़फ़िफ़ अन्ना व तजावज़ फ़िल क़स्म। ऐं तौर में असांजी पारत थई। क़ाल अब्दुल्ला बिन रवाहा, मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि त तवज्जो सां हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा जो जवाबु ॿुधिजो। हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा फरमायो, या माशर यहूद, ए यहूदियो, ए यहूद जी कौम, वल्लाहि इन्नकुम लमिन अबग़द ख़ल्क़िल्लाहि इलैया। मूंखे अल्लाह जो कसम आहे, अल्लाह जी ख़िलक़त में सभिनीनि खां वधीक मूं वटि जेके क़ाबिले नफ़रत आहियो उहे तव्हां आहियो। ऐं हींअर वरी मथां तव्हां मूंखे रुश्वत बि ॾिनी आहे। माना अॻे ई तव्हां सां नफ़रत, वरी मथां तव्हां अहिड़ो कमु कयो आहे। पर पाण फरमाइनि था, वमा ज़ाक बिहामिली अला अन अहीफ़ अलैकुम। पर अब्दुल्ला बिन रवाहा चवे थो, तोड़े जो तव्हां मुंहिंजा दुश्मन आहियो, त बि मां तव्हां सां ज़्यादती कोन कंदुसि। फ़ैसिलो इंसाफ़ अदल जो उहो ई कंदुसि जीअं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा मूंखे फरमायो। हिकु त यहूदी आहियो, तव्हां क़ाबिले नफ़रत आहियो, उन सां गॾोगॾु ॿियो ॾोह कयो आहे तव्हां, कहिड़ो? रुश्वत वारो। फ़अम्मा मा अरदतुम मिन रुश्वत, लफ़्ज़ अची वियो रुश्वत वारो। फ़अम्मा मा अरदतुम मिन रुश्वत फ़इन्नहा सुह्तुन। ही जेको तव्हां मूंखे ॾिनो आहे इहो सुहत आहे, इहो हराम आहे। पर इन्ना ला नाकुलुहा, तव्हांखे ख़बर आहे असां मुस्लमान इहो न खाईंदा आहियूं। हाणे फ़ैसिलो मुंहिंजे महबूब जो छा हो? मुंहिंजे महबूब जो फ़ैसिलो त जेॾी महिल खजूर अची वञे, 10 मण हुआ, 5 मण हिननि जा, 5 मण असांजा। अल्लाह जे हबीब फरमायो त असां पसंदि ते 5 मण चूंडे कोन खणंदासीं, बल्कि 5 मण हेॾां रखबा, 5 मण हेॾां रखबा। यहूदियुनि जी जेका दिलि चवे उहे पंहिंजे पसंदि ते पंहिंजा 5 मण, 10 मण जेके बि अधु अथनि उहो खणनि। अल्लाह जे हबीब जे सहाबी अहिड़े ॾुखे वक़्त में हुननि जी ग़लतीअ जे बावजूदु साम्हूं मौजूदु बि यहूदी आहे, उन जे बावजूदु उन्हनि सां ज़ुल्म कोन कयो। मुस्तफ़ा जे सहाबीअ उन वक़्त बि पंहिंजे हथ में अदल ऐं इंसाफ़ ऐं शरीयत जो झंडो रखियो।